असांजी सिंध जेका भी आहे वो तक़रीबन सूफ़ियुनि, दरवेशनि, संतनि ऐं रूहानियत जी भूमि आहे। छाकाणि त सिंध जे कण कण ते, शहर शहर में, ॻोठ ॻोठ पे उते संतनि, फ़क़ीरनि, दरवेशनि जो वास्तो रहियो आहे। ऐं शायदि सिंधी उहा सभागी धरती आहे जिते इंसान खे सभ खां वधीक सम्झ, ॼाण ऐं हक़ीक़त मिली। ऐं असां सिंधी जेके बि आहियूं उहे सभु हर चङी चीज़ जो आदर कंदा, हर बहितर चीज़ खे अपनाईंदा, हर चङाई खे असां खणंदा। छाकाणि त शुरू खां ई असां चङाई ॾिनी बि आहे, चङाई वरिती बि आहे। असां ॾिसंदासीं त असां हिंदू जेके बि आहियूं उन्हनि जी शुरूआति वेदास खां ॻणी वेंदी आहे, पर वेद बि असांजे सिंधू जे कंठे ते ई लिखिया विया, उते ई आया। उन खां बाद असां ॾिसंदासीं बुद्धिज़्म आयो। असां उनजी बि चङाइनि खे पंहिंजो पाण में अपनायोसीं, उन जूं चङायूं बि खणियूंसीं। अॼु बि उनजो स्टोपास असां वटि उते आहे। उन खां बाद इस्लाम आयो त उन जूं चङायूं बि त ॾिसंदासीं त क़ुरान शरीफ़ जेको उनजो पवित्र ग्रंथ आहे त उनजो दुनिया में पहिरियों तर्जुमो सिंधी में थियो, जेको क़ुरान शरीफ़। इहो लॻभॻि घणा साल, घणा हज़ार साल अॻु थियो? 900,000 साल उनखे पका थिया हूंदा, छाकाणि त शुरू में आया। उन खां बाद गुरु ग्रंथ साहिबु आयो ऐं गुरु ग्रंथ साहिब जो बि पहिरियों तर्जुमो सिंधी में थियो। उन खां बाद 36 या 37 में पटियाला जे महाराजा करायो, पर जेको उनजो पहिरियों तर्जुमो आहे उहो सिंधी में थियो। तंहिंजे करे असां हर चङी चीज़ खे उहो अपनायो आहे, हर चङी चीज़ खे खयो आहे, हर चङी चीज़ खे पंहिंजो पाण में आंदो आहे। इन करे असांजी सिंधी कम्यूनिटी जेका आहे उहा हिकिड़ी अमीर तरीन कम्यूनिटी आहे। उहा क़ौम आहे जे सभिनी खे पाण में समायो आहे। असां ॾिसंदासीं हज़ारनि सालनि जी हिस्ट्री सिंध जी, त उन में सिंधियुनि तक़रीबन केॾे हमिलो न कयो आहे। उन्हनि पंहिंजो पाण में अपनायो आहे त प्यार सां अपनायो आहे, पर सिंध ते हज़ारनि सालनि खां हमला थींदा रहिया आहिनि। उन्हनि ते हुकूमतूं थींदियूं रहियूं नी, उन्हनि सां ज़्यादतियूं थींदियूं रहियूं नी, पर उन सभिनी जे बावजूदि असांजे सिंधियुनि, असांजी सरज़मीन जे रहंदड़नि, उन्हनि सभागनि एतिरो कुझु कयो कि जेके हमलावर आया या धारिया आया उन्हनि सभिनी खे सिंधी पढ़ाए छॾियो। अॼु असां तरखान बि सिंधी नी, पठान बि सिंधी नी, सैयद बि सिंधी नी, जेके आहिनि, जेके ज़ातूं आहिनि सिंध में तक़रीबन जेके आहिनि, जेके ॿाहिरियां आया उहे सभु सिंधी नी। अॼु कोई बि असांजो धारियो कोन्हे, हिंदू हुजनि, मुस्लमान हुजनि, के मारवाड़ खां आया, के काठियावाड़ खां आया, के दूर दूर खां आया। अॼु बि उहे मारवाड़ी नी, अॼु बि उहे काठियावाड़ी नी, कोई कुझु आहे, पर सभु सिंधी नी। इन करे असांखे ॿियनि खे पंहिंजो पाण में समाइण ईंदो आहे, पंहिंजो पाण में अपनाइण ईंदो आहे। इन करे हर धर्म, हर कास्ट, हर माण्हू, हर सोच, हर अंदाज़ खे पंहिंजो पाण जहिड़ो करे छॾियो आहे। इन करे असां वटि उहा निफ़रत उहा रही न आहे, छाकाणि त असां सभु उन ईश्वरता, उन मालिक, उन हेकड़ाई, उन इंसानियत सां वास्तो रखंदा आहियूं, जेके पोइ कहिड़ो बि नालो ॾियूं, कॾहिं संत ॾियूं, कॾहिं दरवेश ॾियूं, कॾहिं सूफ़ीज़म ॾियूं। इन करे असां वटि उहो हिकिड़ो निफ़रत जी ॼाण असां सिंधियुनि में रही न आहे। इन करे तक़रीबन सिंध जेका ई आहे उहा माना हिकिड़ी प्यार ऐं मोहबत जी सरज़मीन आहे ऐं हुते रहंदड़ तक़रीबन जेके बि असां प्यार वारा आहियूं। असांजी कंहिं दुश्मनी आहे ई न, पर प्यार जो रिश्तो असांजो सभिनी सां आहे, मोहबत जो रिश्तो सभिनी सां आहे। इन करे सिंध जी रूहानियत उहा जिते बि ॾिसंदासीं, जेके संत महात्माऊं हर जॻह ते थिया नी, साईं संत रामदास साहिबु हुजे, भगत साहिबु हुजे, उहे सिंध जी सुञाणनि, शाह लतीफ़ हुजे, सचल हुजे, पर हक़ीक़त में सभिनी दरवेशनि, फ़क़ीरनि, संतनि जेके बि थिया नी,
तो उन जो गहरो तालुक़ रहियो आहे। असांजी जेका सिंध जी सुञाण आहे उहो ॿिनि नालनि सां हूंदी आहे, हिकु शाह लतीफ़, ॿियो संत कंवरराम। इहे ॿ नाला अहिड़ा आहिनि, शाह लतीफ़ ऐं संत कंवरराम, जंहिंखे कोई कंहिंजो बि मञींदड़ हुजे, कंहिं बि धर्म जो हुजे, कंहिं बि कास्ट जो हुजे, लेकिन इन ॿिनि नालनि जो आदर ज़रूरु कंदो आहे। शायद इनखे सूफीज़म चइबो आहे। सूफीज़म इन करे शाह लतीफ़ में कोई भी हिंदू हुजे या मुसलमान हुजे वो शाह लतीफ़ जो कदुरु कंदो आहे, कोई हिंदू हुजे या मुसलमान जो संत कंवरराम जो कदुरु कंदो आहे। उन्हीं सां धर्म जो, मान्यता जो, सोच जो, अंदाज़ जो, वीचार जो, इन्हनि ॿिन्ही नालनि सां कंहिं क़िस्म जो कोई फ़र्क़ु न रहियो आहे। इन करे पंहिंजो वास्तो उन आस्थान सां आहे। इन करे हर वर्ग, हर क़ौम, हर कम्युनिटी सभिनी सां जेको वास्तो आहे, सभिनी सां प्यार जो संदेश आहे। इन करे मुंहिंजो वास्तो जनम उन आस्थान सां आहे। इन करे उहो ख़ानदानी बि आहे, वास्तो बि आहे, वॾनि जी रहमत बि आहे, आसीस। हाणे तव्हां ॿुधायो त असांजो पहिरियों त वेद सिंध जे किनारे ते थिया ऐं असांजा तर्जुमो क़ुरान शरीफ़ जो बि सिंधीअ में थियो ऐं गुरु ग्रंथ साहिब जो बि सिंधीअ में थियो। माना असांजी सिंधी अवाइली ॿोली आहे। सिंधी ॿोली जेका आहे एक्चुअली असां त न थिया हूंदासीं, असांखे चयो वेंदो असांजी सिंध जेका धरती आहे उनखे ईअं चयो वेंदो आहे त उहा जॾहिं कुदरत ईश्वर संसार पैदा कयो त उन अॻु में सिंध पैदा कई, 40 साल अॻु में संसार खां पहिरीं सिंध पैदा थी 40 साल। असांखे इहो सेखारियो वेंदो आहे भई संसार खां अॻु में जीअं कई असां बिल्डिंग ठाहींदा आहियूं, बिल्डिंग खां अॻु हिकिड़ो मादल ठाहींदा आहियूं, नीव मॉडल ठाहींदा आहियूं जी। भई हाणे अहिड़ी बिल्डिंग बीहंदी त सिंध कुदरत हिकिड़ो मादल ठाहियो। इन करे असां दुनिया जे कंहिं बि कोने में वेंदासीं, कंहिं बि मुल्क में वेंदासीं, असांखे कुझु चीज़ूं मिलंदियूं। किथे समुंड मिलंदो, किथे पहाड़ मिलंदा, किथे हरियाली मिलंदी, किथे बंजर मिलंदो, किथे कलर मिलंदो, किथे मिठो पाणी मिलंदो, किथे खारो पाणी मिलंदो, किथे नंदी मिलंदी, किथे हरिया भरिया जंगल मिलंदा, किथे हरिया भरिया जबल मिलंदा, किथे भॻा ठेड़ा जबल मिलंदा जिते कुझु बि न हूंदो। किथे बि वेंदासीं असांखे हिकु ॿ चीज़ूं कुझु मिलंदियूं। पर सिंध हिकिड़ो वाहिद इलाइक़ो आहे जिते असांखे हर चीज़ मिलंदी। समुंड बि आहे, बेबल, कराची, पूरी समुंड जी साहिली पटी आहे पूरी जेका बि आहे। हरियाली बि, असांजो इलाइक़ो एतिरो सारसाब आहे जिते असां रहंदा आहियूं तो असांखे चयो वेंदो आहे त असां चवंदा आहियूं भई जेकॾहिं उहा धरती आहे जिते नोच पोखो त उहे बि थी ईंदा आहिनि। ईअं कहिड़ी चवंदी भई मिसाल तौर ते एतिरी हरी भरी आहे माना हुजे लाइ हिकिड़ो। वरी अचूं थोरो ई अॻिते दरबार साहिब ते त अहिड़ो कला राजा ते तीलो ई ॾोगे। वरी अॻिते दादू साहिब ते वञूं त भॻा थोड़ा जबल। वरी हुनजी बारे में ॾिसूं असांजी गोरखखेल आहे जिते पूरी हरियाली आहे। अचूं थर पार कर ॾे, शहर आहे थर, दुनिया जो वरी 2 नंबर 3 नंबर शहर आहे थर ईंदो आहे। अचूं नंदी, सिंधू नंदी आहे, पाणी सिस्टम असांजो एतिरो आहे जो बरसाति 10 साल कोन्हे पवंदी, परवाह कोन्हे हूंदी। पाणी असांजो मिठो बि आहे त खारो बि आहे, यानी उहा का चीज़ कोन्हे जेका सिंध में न हुजे। इन करे इहे चई सघिबो आहे जेकॾहिं सिंध में का चीज़ आहे त उहा दुनिया में आहे, जेकॾहिं सिंध में न आहे त दुनिया में न आहे। इन करे सिंध हिकिड़ो असांजो मॉडल आहे। इन करे असां जेके बि आहियूं कुदरत उन मॉडल खे एतिरो त बणायो आहे। इंसान जी नेचर सां हूंदी आहे, जंहिं नेचर में रहंदो उहा हुनजी नेचर बनदी आहे। उहो हुनजो अंदाज़ जाग्राफिकली ॻाल्हाइण जो अंदाज़ सभु कुझु एक्चुअली असां हुनखे धर्म जो कोई नालो ॾियूं, हक़ीक़त में जाग्राफिकली हूंदी आहे, खुली करे ॻाल्हायूं। त इन करे असां सिंधी जेके ई आहियूं हर 10 किलोमीटर खां बाद या 12 किलोमीटर खां बाद असांजो लहजो बदिलजी वेंदो। बिल्कुलु भाषा में चेंज अची वेंदी आहे। असां तोखे ॻाल्हाए सम्झी वेंदासीं भई साखरू आहे, रोड़ी जो आहे, गोटकी जो आहे, दादू जो आहे, लड़कड़े जो आहे, कराची जो आहे, बिल्कुलु ख़ासि जो आहे, पर शिकारपुरी आहे, पर ॻाल्हाइण जे अंदाज़ में सम्झी वेंदासीं त किथां जो आहे। वरी असांजो न सिर्फ़ु अंदाज़ अलॻि, रीतूं, रस्मूं, तौर तरीक़ा उहे बि सभु अलॻि।
भई ईअं बि न रीतू रस्मूं साॻियूं हुजनि, हिकु जॻह ते हिकु हूंदियूं त ॿियूं जॻह ते ॿियूं हूंदियूं। इन करे हर 10-12 किलोमीटर खां बाद असांजी नेचर बदिलजी वेंदी आहे। इन करे असां जंहिं नेचर में रहंदा आहियूं, हक़ीक़त में सिंध में जिते रहंदा आहियूं तो हक़ीक़त में असां सिंध में न रहंदा आहियूं पर पूरी दुनिया में रहंदा आहियूं। शायदि इहो ई कारण आहे जो सिंधी जिते आहिनि हर क्षेत्र में अॻियां आहिनि, उन्हनि जी सोच एतिरी विशाल असां वटि पूरो संसार आहे, असां जिते बि वञूं था उते हिकिड़ो टिको आहे, लेकिन असां त पूरे संसार खे खणी करे गॾु घुमूं था। इन करे असां जिते वञूं था उते ओड़ा था थी वञूं, ओड़ा शादियूं था थियूं। हक़ीक़त में उन्हनि खे असांखे अपनाईंदे कोई देरि त आहे न, पर जिते वेंदासीं उते ओड़ा थी वेंदासीं। तव्हां चयो त जिते असां वञूं था असां उन्हनि खे अपनायूं था। असां विरहाङे खां पोइ जॾहिं असां हिंदू सिंधियुनि सिंध छॾी त जिते जिते वसियासीं पंहिंजे सरल ऐं तहज़ीबी सुभाउ जे कारण उतां जे रंग में रंगिजी वियासीं। त उतां जी भाषा तहज़ीब असां अपनाई आहे, जंहिंजो के सिंधी भाषा जे मथां थोरो असरु अॼु जी तारीख़ में ॾिसण थो अचे। त सिंधी भाषा जे आईंदे जे बारे में तव्हां केतिरा आशावादी आहियो? एक्चुअली कहीं बि कम्युनिटी खे ख़तमु न करे सघिबो आहे। जेकॾहिं उनखे ख़तमु करिणो हुजे त पोइ उनजी ॿोली खे ख़तमु कयो वेंदो आहे। माना कम्युनिटी खे ख़तमु करिणो आहे त उनजी ॿोलीअ खे ख़तमु करणु, ॿोली खे ख़तमु करे छॾियो उहा ख़तमु थी वेंदी, कम्युनिटी ख़तमु। जीअं हाणे पाण चयोसीं त जाग्राफिकली सिंध जेका आहे वो पूरे संसार खे कवर करे थी, वो हिकिड़ो मॉडल आहे जी। असां उन मॉडल जी पैदावार हूं सिंधी जेके बि आहे। बिल्कुलु। इन करे असां जंहिं इलाइक़े में रहूं था उते असां पूरे संसार खे कवर करूं था। इन करे असांजी जेका ॿोली आहे सिंधी ॿोली, उहा दुनिया जी अमीर तरीन ॿोलियुनि में जो आहे। अमीर तरीन जेके ॿोलियूं आहिनि, इन करे असांजी सिंधी खे संस्कृत जी भेण चयो वेंदो आहे। बिल्कुलु। इहे ॿई चयो संस्कृत जी भेण आहे। त असां जेका ॿोली आहे उहा अकेली ॿोली आहे जंहिंमें 52 अखर, बाक़ी दुनिया जूं जेतिरी ॿोलियूं आहिनि कंहिंमें 26 नहीं, कंहिंमें 22 नहीं, वधि वधि कंहिंखे 32 ऐं 36 ताईं नहीं, 36 खां मथे तक़रीबन घटि आहिनि। असांजी ॿोली में 52 अक्षर। इन करे असां हर पूरे संसार खे कवर कंदा। इन करे ॿियूं जेके बि कम्युनिटीज़ आहिनि उन्हनि जेका ज़बान आहे जेको ॻाल्हाईंदा आहिनि, कंहिंजी साॼे खां जी ज़बान खाॿे हलंदी आहे, कंहिंजी हेठि खां मथे हूंदी आहे, कंहिंखे आड़े खां तरछी हलंदी आहे, कंहिंजी कीअं फिरंदी आहे। लेकिन असांजी सिंधी कम्युनिटी अकेली ज़बान आहे, जॾहिं असां ॻाल्हाईंदा त असांजी ज़बान गोल घुमंदी आहे, यानी असां पूरे वर्ल्ड खे कवर था कयूं। जे वर्ल्ड जो गोलो आहे असांजी ज़बान गोल घुमंदी आहे। इन करे कंहिं बि अंग्रेज खां वधीक असां अंग्रेज़ी बहितर ॻाल्हाए सघूं था, कंहिं बि फ्रेंच खां वधीक असां बहितर फ्रेंच ॻाल्हाए सघूं था। कंहिं बि दुनिया जी ॿोली जो जेको उन्हनि जो जेको पंहिंजो आहे उन्हनि खां असां वधीक सिंधी बहितर ॻाल्हाए सघूं था, छाकाणि असां पूरे वर्ल्ड खे कवर था करूं। तंहिंजे करे असां इहो चई सघंदा आहियूं त जेकॾहिं असां सिंधी ॻाल्हाईंदड़ हूंदासीं असां दुनिया जूं सभु ॿोलियूं ॻाल्हाए सघूं था। जेकॾहिं असांखे सिंधी वई त असां हिकिड़ा महदूद थी वेंदासीं, लिमिटेड थी वेंदासीं। इन करे असांजी ॿोली असांजे ॿारनि खे पंहिंजो पाण में उहा अचणी खपे, असांजी इहा कोशिशि हुजणु खपे। पर असां सां उहा चीज़ थी, छाकाणि त सिंध खे छॾे जन सिंधियुनि छॾियो, उनखे तक़रीबन 70 साल थिया आहिनि, 17 साल थिया आहिनि। 70-71 सालनि में एक्चुअली तव्हां ॾिसो त हर 20-25 सालनि खां बाद जनरेशन चेंज थींदी आहे। माना असांजी तक़रीबन 3 जनरेशन पूरी थियण में आहे, शुरू थियण में न पर पूरी थियण में 3 जनरेशन। ऐं असांजी क़ौम जेका बि हूंदी आहे उहा त आमतौर असां हिकिड़ियूं 7 पीढ़ियूं ॻणींदा आहियूं, 7 पीढ़ाए थो से थिया या 7 पीढ़ियुनि खां आहे या कुझु आमतौर ते 7 जनरेशन्स खे अहमियत ॾींदा आहियूं।
सतन जो मक़सदु इहो हूंदो आहे त 7 जनरेशन ताईं इहो फिलो कंहिंजो बि हलंदो आहे, जीन्स हलंदा नी। 7 खां बाद उहे कमज़ोर थियणु शुरू थींदा आहिनि। 10 ताईं माना तक़रीबन उहे हलंदा आहिनि। उनखां बाद कम्युनिटी हेॾे होॾे थी वेंदी आहे, उन खां पोइ तक़रीबन कम्युनिटी ख़तम थी वेंदी आहे। अच्छा, मतलब जेकॾहिं पंहिंजी उन सां एरिया सां वास्तो न रखे जी। त इन करे असांजा जेके वॾा हुया, पर जेके असांजा अॼु ॿार आहिनि, जेकॾहिं उनजी सोच अंदाज़ खे ॾिसंदासीं, असां जेका वॾनि जी एतिरी गहरी सोच हुई उहा असांजे ॿारनि जी अॼु उहा कोन थी रहे। बिल्कुलु सही आहे। असांजा वॾा जेके हुया उहो माना एतिरो त सियाणा हूंदा, दूरांदेशी। हिकु लफ़्ज़ दूरंदेश हुया, जीअं असांजे ॿारनि खे त जेकॾहिं अॼु जे दौर में असां जेको ईअं ॿुधाए करे छॾो चई वेंदा, असांजे ॿार कैलकुलेटर न हुजे, शायदि कुझु अंग बि न कैलकुलेट कंदा। हाँ, प्लस माइनस ही न करे सघंदा आहिनि। इहा हालत हूंदी आहे। बिल्कुलु सही आहे। माना हक़ीक़त में असां सभु डिपेंडेंट थी विया जी, मशीन टेक्नोलॉजी ते, जेतिरो साइकोलॉजिकली फ़ाइदेवारी असांजी जेतिरी सोच ऊची, हक़ीक़त में उहा कमु थियणु शुरू थी वई आहे। इन करे छाकाणि त असां उन धरती सां एतिरो वास्तो कोन था रखूं। तंहिंजे करे मां चवंदुमि धरती जेका आहे उहो संत सतराम नाम भगत साहिब जो जेको बि आहे आस्थान, अॻे पूरी कम्युनिटी, मां त सभिनी खे दावत ॾियां थो, अचो हुते हिकु दफ़ो छड़ो ॿार थी वञनि, सिर्फ़ु ॿार असांजा त घुमी बि वञनि, थी बि वञनि असांजी धरती तां जेका असांजी ओरिजिनल आहे, एतिरो फ़र्क़ु पवंदो आहे। हक़ीक़त में उन आबहवा, उन माहौल, उन मौसम में अचण सां वरी असां में रीजनरेशन ईंदी आहे। उहा वरी असांजी सोच बहितर उन आबहवा, उन माहौल में रही करे वरी ओड़ी थी वेंदी आहे। तंहिंजे करे असां उन धरती सां, उन ॿोली सां जेकॾहिं वास्तो रखंदासीं त असां पोइ गहरा हूंदासीं। ऐं ॿोली जो असरु एतिरो, असांजी ॿोली एतिरी अमीर तरीन ॿोली आहे, इन करे असां सिंधी जेको तरक़ी जो जेको कारण आहे, जेको असां पंहिंजो पाण खे कुझु सम्झंदा आहियूं त शायदि असां एॾी वॾी तरक़ी कई आहे या कुझु बि कई आहे, जिते वियाऊं असां कुझु कयो आहे, हक़ीक़त में उनजो जेको आहे असांखे उन धरती जो, उन ॿोली जो गहरो प्रभाव आहे, उन जो अहसान आहे। हक़ीक़त में असांखे जेके दुआऊं आसीसाऊं जेके बि मिलियूं नी, त असां उहे खणी करे निकिताऊं। इन जे करे हक़ीक़त में उनजो, इन करे असां उनखे खणी करे हलंदासीं, साण करे हलंदासीं, त असांजी तरक़ी तेज़ी सां हलंदी रहंदी। जेकॾहिं न खणी हलियासीं, असां ॿारनि खे उहे न करे पहुचाए सघियासीं, त हक़ीक़त में उनजी कमी रहिजी वेंदी। ऐं जेको असांजे ॿारनि मंझि जेको उन चीज़ जो अभाव रहियो, अभाव जो कारण इहो रहियो एक्चुअली त हक़ीक़त में असांखे हिकिड़ो साइकोलॉजिकली ज़हन में ॾिनो वियो भई जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी पढ़ियल हो त तव्हां जहिड़ो कोई आहे बि कोन, उहा फर्स्ट क्लास आहे। ऐं सेकेंड नंबर ते पोइ हिंदी उर्दू खे कोई बि नालो ॾियूं खणी, जेका असांजी लैंग्वेज हूंदी आहे, नेशनल लैंग्वेज असांजी काई बि हुजे, किथे बि रहूं, जंहिं इलाइक़े में रहूं था, उनखे बि सेकेंड क्लास कयो वियो साइकोलॉजिकली। असांखे सिंधी ॿोली खे हक़ीक़त में थर्ड क्लास कयो वियो, भई थर्ड क्लास ॿोली आहे, कंहिं कम जी कोन्हे, छा फ़ाइदो पवंदो, कहिड़ो थींदो, छा थींदो, वेंदासीं कहिड़ो बेनिफिट मिलंदो। ऐं जॾहिं कंहिंखे थर्ड क्लास चयो वेंदो आहे त आमतौर सां थर्ड क्लास कंहिंखे चवंदा आहिनि, अञा कुझु ख़राबु आहे ईअं खणी चइजे, थर्ड क्लास उनखे चयो वेंदो आहे। तंहिंजे करे साइकोलॉजिकली असांजी ॿोली खे थर्ड क्लास सॾियो वियो। इहा एक्चुअली असां सां हिकिड़ी साज़िश कई वई, असां सां हिकिड़ी वॾी वॾी साज़िश थी त असां सिंधी न ॻाल्हाईसीं त माना असांजा ॿार जेके अॻिते ॿियनि ॿोलियुनि ताईं महदूद थी वेंदा, उनखे पतो ई न हूंदो असां कुझु आहे। पर जेकॾहिं सिंधी उन्हनि खे आई त दुनिया जूं सभु ॿोलियूं ईंदियूं, जंहिं ॾींहुं सिंधी भुलिजी वई उन ॾींहुं पाण लिमिटेड थी वेंदा। मतिलबु ॿोलीअ सां गॾोगॾु असांखे लिपि बि अचणु खपे, जो इन लिपीअ में 52 अक्षर आहिनि त उनजो लिपीअ जो बि हिकु महत्व आहे। उन महत्व आहे बिल्कुलु। जेकॾहिं असांखे लिपि न आई त पोइ ॿी लिपि में इहे लफ़्ज़ कोन्हे, ॿियनि लिपियुनि में जे ॾ आहे, कंहिंखे तव्हां चओ त ॿियो को ॾेॾर थोरे चई सघंदो, ॼ आहे कोई ॼाञूं थोरे चई सघंदो। अहिड़े नमूने असां वटि जेके अखर आहिनि, इहा लिपि आहे, उहा माना अहिड़ी चीज़ आहे जेका माना असांखे ऊचो करे थी ऐं असांखे उनखे संभाले करे, इहा माना हिकिड़ो असांजो अहिड़ो ज़ख़ीरो आहे, अहिड़ो ख़ज़ानो आहे, जेकॾहिं उनखे बढ़ाए रखियासीं त असां अमीर तरीन हूंदासीं। अमीर माण्हू जो मक़सदु इहो आहे ख़ज़ानो हूंदो त अमीर हूंदो, ख़ज़ानो ई न हूंदो त छा थींदो। इन करे असांजी ॿोली, असांजी संस्कृति
असांजी तहज़ीब, असांजी तमदुन, असांजो सुभाउ उहा एक्चुअली हाई क्लास जो आहे, उहो हिकिड़ो अमीर तरीन आहे। इन करे उनखे बढ़ाए करे रखंदासीं त असां उन ऊचाई खे छूंदासीं, न बढ़ाए रखंदासीं त पोइ पोइते थी वेंदासीं। साईं, हाणे अलॻि अलॻि जॻहियुनि ते सिंधी पाण में गॾिजी करे इन मसइले ते ॻाल्हाइण जे लाइ सम्मेलन कनि था त सिंधीअ खे अञा कीअं वधायूं, सिंधीअ जो वाधारो कीअं कयूं। उन्हनि जे सॾ ते तव्हां पंहिंजी प्रेज़ेंस उते तव्हां ॾेखारियो था, इन जे पुठियां छा कारण थी थो सघे? जॾहिं मां पहिरियों दफ़ो वियुमि सम्मेलन में त उन वक़्तु जेके घणा ॻाल्हाइण वारा, छाकाणि त इंटरनेशनल सम्मेलन हो जी, इंटरनेशनल, हाँ। तो मां ईअं चवां हिंदी त मां पहिरियों ई चयो 3 क्लास त ॻरी वेंदी आहे, पर घणा उहे जिन सिंधी बि कोन, हिंदी बि न पिया ॻाल्हाए सघिया। सब इंग्लिश में हुयो, सिंधी सम्मेलन पर हुया सभु अंग्रेज़। अरे वाह। ये न चई सघंदा कुझु माण्हू चले करे, पर हाणे उहा चेंज जेका आहे उहा सिंधी काफ़ी माना सभु जेके ॻाल्हाईंदा बि आहिनि, महता बि आहिनि, अंदाज़ बि अपनाईंदा आहिनि। इन करे ॾिसो न, जेको सम्मेलन आहे उहो साल में कॾहिं 2 ॾींहं, कॾहिं 4 ॾींहं, कॾहिं 3 ॾींहं, ऐं उहो बि वर्ल्ड जे कंहिं बि कोने में आहे, कॾहिं किथे आहे, कॾहिं किथे आहे, साॻियो न आहे। ऐं जंहिं इलाइक़े में थींदो सिंधी से ॻाल्हाए उन इलाइक़े जा ई घणा माण्हू में शामिल थींदा। जी बिल्कुलु। सभु माण्हू हर जॻह ते त न पहुचंदा जी, पर उनजे बावजूद बि हिकिड़ी ॾाढी बहितर कोशिश आहे, हिकिड़ी चङी कावश आहे, पंहिंजे तरफ़ां कोशिश आहे, कावशी करे सघबी आहे, इहो चई सघबो आहे, कुझु ज़रूरी करे सघबी आहे। उन हवाले सां लेकिन उनजो नतीजो जेको आहे उहो काफ़ी माना हिकिड़ो बहितर आहे, जेके हिकिड़ो चई सघूं था। पोइ बि हिकिड़ो कम्यूनिटी जे लाइ, पंहिंजी क़ौम जे लाइ ॻाल्हियूं बि थियनि थियूं, उनजी सुजाॻी बि थिए थी, उनजी बहितरी लाइ सोचो बि वञे थो, ऐं जिते सोचो वेंदो त कुझु कयो बि वञे थो। इन जे करे उनजो लाभ त बहितर थींदो ई थींदो। तव्हां सिंधियत जे वाधारे जे लाइ हाणे असांखे तव्हां हिस्ट्री ॿुधाई सिंधियुनि जी, ऐं सिंधियुनि जे लाइ अञा तव्हां नौजवाननि खे छा सलाह ॾियणु चाहींदव त जीअं इन भाषा में अञा जीअं इहा 3rd क्लास जेका लाइफ में बणिजी वई आहे, 1st क्लास ताईं अचे, जंहिंमें असां हर सिंधी महिनत करण जे लाइ अॼु जागरूकता आई आहे अॼु, ऐं उन जे करे असां हलियूं, त उन जे लाइ तव्हां छा सलाह ॾींदा साईं? सिंधी जेके बि आहिनि उन्हनि खे असां कसूरवार नथा चई सघूं, छाकाणि जॾहिं उहे तो आया त उन्हनि जी हालत छा हुई, कंहिंखां गुझी न आहे, कंहिंखे खाधो बि पूरो कोन हो, रहण जो पतो कोन हो, हिकिड़ा बंजारा हुया, इहे खणी चऊं, जंहिंखे पतो ई न हो त असांजी ज़िंदगी छा आहे, किथे वञणो आहे, छा करिणो आहे। शरणार्थी बि हिकिड़ा सोढ़ा लफ़्ज़ चई सघंदा आहियूं, हक़ीक़त में कंहिंजी शरण में वञी छा करणु इहो ई पतो न हो, कहिड़ी कैंप में वेंदा, काॾे मोकिलिया वेंदा, किथे छा थींदो, उनखे कोई पतो ई न हो। भई उन हिकिड़ी ट्रेन भरे करे किथे लाहे छॾींदा, कोई पतो कोन्हे, ॿिए जे राम करम ते। ऐं जितां आया उते जा हो नाम्यारा हुया, पैसे वारा हुया, ज़मीनूं जाइदादूं सभु छॾे करे, हा, अमीर क्लास सिंधी, उहे सभु पंहिंजो सभु छॾे हिते, सभु छॾे करे बिल्कुलु 3 कपिड़नि में निकिता, जेके बि हुया अहिड़ी हालत में आया त उन में उहे वीचारा छा पिया करे सघनि। उन्हनि खे पंहिंजो पाण खे बचाइण, पंहिंजो पेट पालण बि एतिरो ॾुखियो थी वियो, उहे ॿिए खे छा चई सघंदा। इन करे उन्हनि हक़ीक़त में जेको उन्हनि ते मालिक जी रहमत थी, चङाई हुई, जेका सिंधियुनि में शुरू खां शेवा भाव सत्कर्म हिकिड़ो सॼी रग रग में पयल आहे सिंधियुनि में, त एक्चुअली उहो कमु आयो, उहे आसीसूं दरवेशनि जूं फ़क़ीरनि जूं असांजे कमु आयूं, त वरी पंहिंजो पाण खे असांखे एतिरो अॻिते खयो, पंहिंजी मन उनजी आसीस ॿिन्ही मिली करे कमाल करे ॾेखारियो हक़ीक़त में, त उहो जेतिरो असां एतिरो अॻिते आयासीं। उन वक़्तु उन्हनि वीचारनि खे हुई छड़ो पेट जी, पर हाणे जीअं सिंधी सक्षम थियणु शुरू थिया आहिनि, उन्हनि वरी पंहिंजो पाण खे संभालणु शुरू कयो आहे, पंहिंजो पाण खे अॻिते आणणु शुरू कयो आहे। पर असुल चीज़ आहे त असां जेके नौजवान आहिनि, असां उन्हनि में थोरो जागृता आणूं, त जीअं उहे नौजवान जेके अॼु आहिनि उहे बि घणे क़दुरु सिंधी ॻाल्हाए सघनि था, हरूभरू ईअं न आहे, त पर असांजे ॿारनि में
इहा हिकिड़ी सम्झ हुअणु खपे त असां सिंधी छो ॻाल्हायूं या छो थियूं। छो ॻाल्हायूं असांखे इहो पतो हुजे त असां इन करे ॻाल्हायूं जे असां सिंधी ॻाल्हाए सघूं था पूरी दुनिया खे कवर करे सघूं था। न ॻाल्हाए सघिया त असां घटिजी वेंदासीं। हा, जेकॾहिं सिंधी असां आहियूं त असां हिकिड़े मादल सां वास्तो रखंदव, पूरी दुनिया सां वास्तो रखंदव। जे ॾींहुं असां पंहिंजो पाण खे विञाए छॾियोसीं हिकिड़े कोने वारा बणिजी वेंदासीं। इन करे असां पंहिंजो पाण खे ओतिरो जेतिरी कुदरत असां ते रहमत कई आहे उन पूरी दुनिया जो असांखे गोलो ॾेई छॾियो आहे त असां पंहिंजो पाण ते पूरो थो तारूं।